ऐं आवाज़ टीवी जे सॼी सथ जी तरफ़ खां तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं। ॾे तोड़ी पर ॾे जिथे किथे बि असांजा भेनर ऐं भाइर असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनीनि खे ईद जूं वाधायूं। ऐं उमेदु आहे त ईद तमामु सुठे तरीक़े सां गुज़रंदी हूंदी ऐं यकीनन ईद हुजे सेलिब्रेशन्स आहे त पोइ खाधा ऐं पीता त हलंदा आहिनि ऐं सेलिब्रेशन्स खाधनि पीतनि खां अलावा फूड खां बिना त अधूरी आहे। अॼु असां तयारु कयूं था तमामु ज़बरदस्त सी तिक्का बिरयानी ऐं इन सां गॾु सूजी जी खीर। मिठो बि ज़रूरी आहे, नमकीन बि ज़रूरी आहे। ॿई शयूं जेके आहिनि से तमामु घणियूं ज़रूरी आहिनि। त मां अवल छा कंदमि, थोरो जेको मसालो आहे न उहो चिकन ते हणी करे उनखे तव्हां रखी छॾिजो। मां 1-2 टीस्पून जेको आहे सो हुन में मसालो जेको असांजो मिक्स थियल मसालो आहे उहो हिन में ऐड कंदासीं ऐं इनखे मां त जल्दी सां कुकिंग जी तरफ़ हलंदमि, पर तव्हां हिन खे थोरी देरि जे लाइ ज़रूरु हिन खे वक़्तु ॾिजो त हे सुठे तरीक़े सां मैरिनेशन इन जी थी वञे। थोरो ऐड कंदासीं हिन में थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं स्पून सां हथनि सां जीअं तव्हांखे बहितरु लॻे थो सुठे तरीक़े सां हिन ते मसालो थूम ऐं अदरक जो पेस्ट इहो तव्हां अप्लाई कयो। 10-15 मिंट इनखे रखो। बसर मां वटि सुर्ख़ आहिनि, तव्हां वटि न हुजनि त अवल तव्हां बसरनि खे सुर्ख़ कयो। इन खां पोइ हिते टमाटा इन में शामिलु कंदासीं। थोरी देरि जे लाइ इनखे रखूं था, जेतिरो असां वटि टाइम आहे टमाटनि खे थोरो कटे था वठूं तेसीं ताईं। अच्छा, हिते मां जेके चांवर आहिनि उन्हनि खे बॉइल करण जे लाइ रखियो आहे। थोरो लूणु, थोरो गरम मसालो, इहे तमामु शयूं विझी करे चांवरनि खे बॉइल करण जे लाइ रखियो अथसीं त जीअं बिरयानीअ में असां हिन में दम लॻाए सघूं। सावा धाणा आहिनि, लीमा आहिनि ऐं सावा मिर्च आहिनि, टमाटा आहिनि। इहे सभु जेके अज्जा आहिनि उहे असां ऐड कंदासीं पंहिंजे बिरयानी में। त कुझु टमाटा हितां खणी था वठूं। चटपटी मज़ेदार बिरयानी अॼु जी असां तयारु कंदासीं। त इन में टमाटा मां शामिलु थी कयां। 7-8 इन में टमाटा ऐड कयो। हिकिड़ो ॿियो बि खणूं था। चलो जी, हिननि खे सिंपली स्लाइस कंदासीं ऐं तमामु मसालो मां ऐड करे चिकन खे शामिलु कंदासीं सुठे तरीक़े सां उनखे फ्राए करे। पोइ उन में ऐड कंदासीं सुर्ख़ बसर, टमाटा ऐं असांजो मिक्स बिरयानी जो असां हिन में ऐड कयूं था मसालो उहो असां हिन में शामिलु कंदासीं। चिकन खे ॻण ताईं सुठे तरीक़े सां कुक करिणो आहे, पचाइणो आहे। चांवरनि खे बॉइल करे हिकु तरफ़ रखंदासीं, चिकन खे पचण जे लाइ रखंदासीं ऐं उन खां बाद में तयारु कंदासीं सूजी जी खीर ऐं पोइ असां बिरयानीअ खे दम ते रखंदासीं। अच्छा, चांवरनि खे चेक कंदा हलंदासीं त चांवर जीअं ई असांजा रेडी थी वेंदा इनखे असां छन्नीअ में छाणे करे हिकु तरफ़ रखंदासीं। त मां बसि 1-2 मिंटनि खां बाद में इन्हनि खे असां छन्नीअ में छाणे करे मां हिकु तरफ़ रखंदमि। त टमाटनि खे रफली स्लाइस था कयूं। बिरयानीअ में पवंदा त हे मिक्स एंड मैश थी वेंदा। बसि रफली तव्हां हिननि खे स्लाइस कयो। सुठा पकल टमाटा इस्तेमालु कयो। खटी बिरयानी भली लॻंदी आहे। ऐं मोस्टली जेको मां एक्सपीरियंस कयो आहे त हर कंहिंखे बिरयानी जेका आहे सा घणे मसाले वारी सुठी लॻंदी आहे। त सुठे मसाले सां गॾु इनखे तयारु कंदासीं। अच्छा, चांवर जेके आहिनि से मां हाणे छन्नीअ में थी विझां। चलो जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चलो जी, चांवर असांजा थी विया तयारु। हुननि खे खणी करे हिते रखूं था। हिकिड़ी कनी चांवरनि खे तव्हांखे करिणो आहे बॉइल। चलो, हे अची विया। हाणे असां अची वेंदासीं कोरमे जी तरफ़। अच्छा, चांवर असांजा रेडी थी विया आहिनि। टमाटा हिते मां स्लाइस थी कयां। हाणे असां इन में ऐड कंदासीं तलो गिहु। हिनखे मां रखां थी पोइ ते, फ़िलहालु असांखे हिन जी ज़रूरत न आहे। अच्छा, तलो गिहु अची वियो। इहो इन में ऐड थींदो 1/2 कप।
तलो गेहूं शामिल कंदासीं। थोड़ी जेका चिकन खे मैरिनेशन ॾिनी आहे उनखे थोरो फ्राई कंदासीं। उन खां बाद में उन में ऐड कंदासीं टमाटा ऐं थोरा सावा मिर्च, बिरयानी जो मसालो, सुर्ख थियल बसर। जीअं असांजी चिकन सुठे तरीक़े सां ॻरी वेंदी त उनखे असां बस सिंपली भुञी करे दम ॾींदासीं। बस चलो हे अची वियो गेहूं। इन में हाणे शामिल था कयूं थोरो चिकन खे फ्राई कंदासीं मसाले सां गॾु। चिकन टिक्का अॼु असां तयारु था कयूं बिरयानी। ऐं बुचर खे तव्हां चओ त तव्हांखे टिक्के जा जेके पीसिस आहिनि उहे कढी करे तव्हांखे ॾेई छॾे। ॿिन्हिनि तरफ़ों सुठो फ्राई कंदासीं। उन खां बाद में बिरयानी जो मसालो इन में ऐड थींदो ऐं टमाटा